पीपल्स पार्टी सिंध जे इतलाफ सेक्रेटरी आजिज धामरा हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नवाज़ लीग ऐं एमक्यूएम जे इतिहाद खे वेलकम कयूं था। असां कॾहिं बि कंहिं सां इतिहाद करे इलेक्शन नाहे विढ़ी। हुन चयो त पीपल्स पार्टी कॾहिं बि कंहिं जे आसरे ते इलेक्शन नाहे विढ़ी। जॾहिं त समूरी सिंध समेत पंजाब ऐं ॿियनि सूबनि में पिण पीपी जो वॾो वोट बैंक आहे। हुन चयो त हू कंहिं जे बि ब्लैकमेल में न ईंदा, जॾहिं त पीपल्स पार्टी अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क मोकिलण जे हक़ में आहे। हुन चयो त पीपी इलेक्शन मुहिम जी शुरूआत करे छॾी आहे, जंहिंजो पहिरियों जलसो मीरपुर ख़ासि डिवीज़न जे ज़िले थरपारकर जे शहर मती में कयो पियो वञे, जंहिंखे 16 नवंबर ते पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। जॾहिं त 13 नवंबर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो यौम तासीस जो वॾो जलसो कोयटा में रखियो वियो आहे। हुन चयो त आम चूंडुनि में पीपी ख़िलाफ़ इतिहाद थींदा रहंदा आहिनि, पर अहिड़ा इतिहाद पीपी खे कुझु बि नाहिनि करे सघिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।